हालाणी में ईद जे ॿिए ॾींहं ते प्रेस क्लब हालाणी में सहाफ़ी बच्चल हिंगोरो जी मेज़बानी हेठि सहाफ़ियुनि वकीलनि ऐं शाइरनि जी गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें यकरा सां इहो ठहराउ मंज़ूर कयो त सिंधु मां केनाल कढण वारे मंसूबे खे जेसीं ताईं रद्द नथो कयो वञे तेसि ताईं असां कलमधणी ॾाबधणी जी जदोजहद जारी रहंदी। इन मौक़े ते सभिनी अॻवाननि सिंधु दरिया मां केनाल कढण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे वकील ज़ुल्फ़कार अली सहतो, मोहम्मद बच्चल हिंगोरो, शाइर इक़बाल गारिही, सैयद कामरान अली शाह, अजब लाशारी, मदद अली रिंद, दीदार अली आमिर समेत अता हुसैन सहतो पाक डिजिटल नेटवर्क जे रिपोर्टर इक़बाल गारिही सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधु ते नवां केनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि, असां सख़्त मुज़ाहिमत कंदासीं। नाज़रीन, प्रेस क्लब हालाणी में अॼु सहाफ़ियुनि वकीलनि ईद जे ॿिए ॾींहं ते बि सिंधु दरिया मथां केनाल कढण ख़िलाफ़ हिकु कॉन्फ्रेंस कोठाई आहे। उन में अचो त शामिल वकीलनि सहाफ़ियुनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे हिन केनालनि जे बारे में। सिंध जे मथां हिकु वॾो इम्तिहान 6 केनालनि जे हवाले सां, जेके 6 केनाल आहिनि उहो सिंध जे जियापे जो मक़सदु आहे। जेकॾहिं 6 केनाल ठही विया, सिंध जो बचो ग़ुलामी वारी ज़िंदगी ईंदी। इन करे असांखे ग़ुलामी वारी ज़िंदगी खां बचण जे लाइ सिंध जी 4-5 करोड़ आवाम खे इहो सोचणु खपे त हिन 6 केनालनि ते सख़्त खां सख़्त मुज़ाहिमत कयूं ऐं हीअ जेके टोलेबाज़ी या पीडीएम पार्टियूं या जेके बि हीअ कारियूं रीडियूं असां सिंध जे आवाम खे ग़ुलाम बणाइणु चाहिनि थियूं, 6 केनालनि खे जीआरे करे असां उन्हनि खे हीअ वाज़े ऐलान या वाज़े पंहिंजो मैसेज ॾियणु चाहियूं था त जेकॾहिं सिंध जे हर हिकु बचे में सीसीअ में साह आहे त हिन 6 केनालनि खे दफ़न करे पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं त सिंध जो आवाम अॼु बि ज़िंदा आहे। सिंध धरती असांजी माउ आहे। सिंध खे कंहिं सूरत में तव्हांखे असां हथ में न ॾींदासीं ऐं सिंध खे बचाए पंहिंजो दम ॾींदासीं। पंजाब जेको 6 केनाल कढे वियो, असां हिन लाइ सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदासीं ऐं पंजाब खे ॿुधाइणु चाहींदासीं त इहे कंहिं केनाल वापसि कया वञनि ऐं जेको आहे रोड रस्ता बंदि कंदासीं। ऐं हिन महिल बि ॾिसो था पाणी केॾी बुरान थी वियो आहे, 1.5 मीटर थी वियो आहे, पाणी बंदि थी वियो आहे। हाणे कल्पू असां दरिया कढिया आहिनि, अन मरी वियो आहे। अञा हल्को असांजी सिंधी ख़राबु थींदियूं। असां पंजाब खे ॿुधाइणु चाहींदासीं इहो केनाल रद्द कया वञनि, वापसि कया वञनि। जीअं त पाणी असांजो जेको जापो आहे, पाणी खां सवाइ का शइ नथी हली सघे। पाणी खां सवाइ न किशे सां माण्हू ज़िंदा रही सघे थो, लेकिन पाणी खां सवाइ जेको माण्हू ज़िंदा नथो रही सघे। हीअ पंजाब खे गुज़ारणु था चाहियूं त असां जेको आहे पाणी जे वारेता लाइ केतिरा माण्हू जेको आहे क़दम करे छॾींदा आहियूं ऐं जेको आहे वॾो सेरण खां पंजाब खे हिकिड़ी हिमत थी आहे जो असांजो जेको पाणी रोकींदो। पाणी रोकण खां जेका सिंध बंजर बणिजी वेंदी। तगड़ी जेको असां पंजाब जेको आहे केतिरा ई असांजा वसीला काफ़ी थिया। सिंध जी जेकी बजट आहे हाणे ख़बर पई आहे जेको मोटरवे ठहे पियो, उनजी जेकी बजट ई उहा नथी वापसि करे जेको आहे पंजाब खणी आहे। पंजाब जो रस्ता ठहंदा। सिंध में हिन वक़्तु का बि तरक़ियाती जेको वॾो खंडन नथा कया असांजे सिंध सां जेको मटणे वारो शुरू कयो वञे। जेसीं ताईं असां हीअ सीसीअ में साहु आहे हीअ हिननि खे भुला असां केनाल ठाहींदासीं। असां हुननि जेको आहे घेराव कंदासीं। पंजाब त जेकॾहिं हिन न घुरियो त असां जेके बि रस्ता अॼु ही प्रेस क्लब हालाणीअ ते जेको वकील बिरादर ऐं सहाफ़ी बिरादरी जेके गॾु थिया आहिनि, इन जो मक़सदु इहो आहे त जेको पंजाब जी 6 केनाल कढे पियो, उन 6 केनाल कढण लाइ असां सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था त हीअ सिंध में असां वटि सख़्तु पाणीअ जी खोटी आहे। हिन महिल असांखे 1.5 महीनो गुज़री वियो आहे, असां वटि पाणी न आहे ऐं अॻिते पोज़ीशन अञा वधीक ख़राबु थींदी। उन जे लाइ असां पंजाब खे ॿुधाइणु था चाहियूं त हीअ जेके 6 केनालनि वारो सिस्टम आहे उहो बंदि न कयो वियो त उन जे लाइ असां रोडनि ते ऐं अगरि जे वधीक त असां पंजाब जो रुख़ कंदासीं ऐं नेशनल हाईवे बंदि कंदासीं। पंजाब जा जेके मुकमिल रस्ता आहिनि ईंदड़ वेंदड़ उहे मुकमिल बंदि कंदासीं। अगरि न त असां इस्लामाबाद ताईं बि वेंदासीं। दादू, जीअं त तव्हां हालाणी प्रेस क्लब में सहाफ़ियुनि ऐं वकीलनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुनजो इहो ई चवणो हुयो त पंजाब गवर्नमेंट ऐं सिंध हुकूमत गॾियल हिकिड़ो मनसूबो ठाहे सिंध धरतीअ खे बंजर बणाइणु चाहिनि था ऐं सिंधु दरिया मां केनाल कढी सिंध खे सुकाइणु चाहिनि था। हुननि इहो बि चयो त असां कंहिं बि सूरत में सिंधु दरिया मां केनाल कढणु कोन ॾींदासीं ऐं आख़िरी वक़्त ताईं असां सिंधु दरिया खे बचाइण जे लाइ पंहिंजी जान जा नज़राना ॾेई करे पंहिंजी धरतीअ खे बचाईंदासीं, पंहिंजे जियापे खे बचाईंदासीं, पंहिंजे माण्हुनि खे बचाईंदासीं। जी।